भेण जी एकता जे ॾियारे पूरी क़ौम असांजी गॾु आहे ऐं ख़ुशी बि थींदी आहे त असांजी पूरी क़ौम हिन ते खणी ॿार हुजे बचो हुजे कुड़ाड़ो हुजे असांजूं अदड़ियूं हुजनि नौजवान हुजनि सभु मतिलबु इहो ॾींहुं मल्हाईंदा आहिनि ख़ुशी सां जी हाणे हिन ॾींहं खे मल्हाइण जे लाइ मुंहिंजो सुवालु तव्हां खां सिर्फ़ु इहो एतिरो आहे त इन ई क़ौम खे वरी जेके सिंध जा इशूज़ आहिनि उन्हनि ते बि ईअं गॾु कजे उन ते अव्हां छा था चओ ही जेको गॾु पिया थियनि हिकिड़ो ख़ुशियाई ॻाल्हि आहे त सिंधी माण्हुनि जो गॾु थियणु ऐं ख़ुशीअ जो इज़हार करणु कल्चर डे जे हवाले सां कंहिं बि हवाले सां गॾिजनि त उहा हिकिड़ी ख़ुशियाई ॻाल्हि आहे पर मां चाहींदसि ज़ाती तौरु तव्हांजे त चैनल जे तवसुल सां सॼे क़ौम खे इहो मैसेज कन्वे करणु थी चाहियां त हींअर सिंध जूं हालतूं इंतिहाई गंभीर आहिनि असांजी तालीम तबाह आहे असां पढ़ूं कोन पिया असांखे हथ खां वठी जाहिल बणायो पियो वञे असांजो कल्चर जंहिंमें असांजी गुजारतूं बि अची वञनि थियूं जंहिंमें असांजूं मच कचहरियूं अची वञनि थियूं जंहिंमें असांजा सिंध जे सकाफ़त जा केतिरा ई गुण आहिनि जेके असांजा तबाह आहिनि उन्हनि खे असां उजागर कयूं पिया पर उन्हनि खे सिर्फ़ु इन सां न पर जॾहिं असांजी बुनियादी असां ग्रास रूट खां वठी तालीम ॿारनि खे ॾींदासीं क़ौम खे ॾींदासीं त असां हिकिड़ा सचा पचा सकाफ़ती ऐं सचा पचा सिंधी ऐं महज़ब इंसान बणिबासीं उन लाइ असांजी तालीम ज़रूरी आहे ॿियो त असां जेके हींअर असांजा करंट इशूज़ आहिनि जिन में असांजी तेल गैस कोयलो सभिनी वसीलनि ते असांजे क़ैद आहिनि उन ते कब्ज़ा आहिनि उहे असांखे छॾाइणा आहिनि ॿियो त असांजे जेको अहम इशू आहे ॿेट सो उहे असांजा ॿेट हींअर तव्हांखे ॿुधायां त सिंधी माहीगीरनि जो जेको गुज़र ऐं वसीलो आहे उन्हनि ॿेटनि ते ई आहे हू जॾहिं मच्छी पकड़नि पिया त हू उते ई सुकाईंदा आहिनि उन सिंधी मलाहनि जो सिंधी माहीगीरनि जो उहो रोज़गारु चिनबो ॿियो नंबर ॻाल्हि जेको धारियो जेको ॿाहिरां ईंदो जन तारीख़ गवाह आहे जॾहिं सिंध धरतीअ ते काऊं थियूं मंगोल हुजनि तुर्खान हुजनि अंग्रेज़ हुजनि असांजे धरतीअ खे लुटियाऊं ऐं फुरियाऊं ऐं असांजे वसीलनि ते क़ाबिज़ थिया पर ही जेके अचनि पिया प्री प्लानिंग सां नवनि जदीद तरीक़नि सां से सिंध धरतीअ जा सॼण न आहिनि असां ते त हमलावर थींदा असांखे त तबाह कंदा असांखे त अक़लियत में तब्दील कंदा ही रुगो ॿेटनि ताईं महदूद कोन हूंदा ही जेका हिननि पुल रखी ऐं नक्शो तयारु कयो आहे त असां हिते हीअं रहंदासीं ऐं कराची बि कवर कंदा कराचीअ में हूअं ई लोध ॿाहिरी जाम आहे पाण अक़लियत में आहियूं कराचीअ में त ही जॾहिं ईंदा त असां मुकमल तौरु अक़लियत में हूंदासीं मेजॉरिटीज़ अथॉरिटी वारे बुनियाद ते हुन जा कम पिया थींदा असांजो को कमु कोन थींदो असीं असुलु सिंध जा रहवासी असीं सिंध जा धणी असीं कराचीअ जा धणी असां जेको आहे सो अक़लियत में हूंदासीं असांजो को आवाज़ु कोन हूंदो जेको अॼु असां ॻाल्हायूं था जेको तव्हांजे ते चैनल जे ज़रिए क़ौम खे ॿुधाइनि पिया उहे बि असांजा आवाज़ बंदि थी वेंदा असांखे ॻाल्हाइण जो बि मौक़ो न मिलंदो छो जो हुननि जा जेके पावर हू जेके जंहिं टेक्नोलॉजीअ सां था अचनि असां पढ़ूं कोन पिया जो असां उन्हनि सां मुक़ाबिलो करे मेन इशू आहे त अहिड़े ई जेके माण्हू गॾु पिया थियनि अहिड़ा हज़ारे माण्हू किरोड़े माण्हू जेके सॼी सिंध जे गलीअ गलीअ में हूंदा आहिनि शहर शहर चौक चौक ॻोठ ॻोठ में हूंदा आहिनि उन्हनि माण्हुनि खे इहा अवेयरनेस ॾिनी वञे त तव्हां हिते ईद जो ॾिहाड़ो त सम्झी गॾु थिया आहियो पर तव्हांखे ख़बर हुअणु घुरिजे त हीअ ईदूं न आहिनि असांजे लाइ हीअ असांजूं ईदूं न पर असांजे लाइ हिकिड़ो ख़तरनाक सूरत हाल जो जेको सॾु ॾिनो वियो आहे जेका काल ॾिनी वई आहे जेको असांजे लाइ हथियार उभा कया विया आहिनि हीअ असांखे मैसेज हिननि रैलियुनि जे ज़रिए असां पुॼायूं तव्हां कपिड़ा वठो था तव्हां उन ॾींहं ते केतिरा ई ख़र्च कयो था जेके मां सम्झां थी हा ख़ुशी आहे ॿार ख़ुशि थियनि था तव्हांखे अजरक ऐं टोपीअ जे सिर्फ़ु बारे में अवेयरनेस ॾियणु न आहे छो जो हीअ अजरक टोपी असांजी शुरूअ खां वठी पर उन अजरक टोपीअ वारनि जे जेको पाइनि था उन्हनि माण्हुनि जो वजूद त ज़िंदा रहियो नी असांजे वजूद जा वेरनि खे त असां सुञाणूं नी असांजा वेरी
तमामु होशियार आहिनि। असां इन ई अजरक डैम में पाता पिया हूंदासीं, इहे ई रैलियूं कढंदासीं, GSM जो नारो हणंदासीं। असांखे उन नारे में असांजा केतिरा ई नौजवान खंभे वेंदा, पोइ असांखे पाबंदी आहे। मां चाहियां थी तव्हांजे प्रोग्राम जे तवसुल सां त सिंधी माण्हू सुजाग थियो। असांजी धरती इंतिहाई नाज़ुक तरीन दौर मां पई गुज़रे। उन पंहिंजे वसीलनि जी वारसी कयो, पंहिंजे ॿेटनि जी, पंहिंजे दरिया जी, पंहिंजे शहरनि जी, पंहिंजे ईंदड़ नसलुनि जी। छो जो ईंदड़ नसलूं असांखे सुठनि लफ़्ज़नि सां न सुञाणींदा, छो जो जॾहिं धारिया ईंदा नी त असां एबल न हूंदासीं, असांजा ॿार। छो जो तव्हां हींअर बि तव्हां कराचीअ में ॾिसो त असां सिंधी माण्हुनि खे ॾिसंदा, ये सिंधी है, ये गवार है। मूंसां गॾु ई इदारे में कमु कंदा आहिनि माण्हू, उहे चवंदा आहिनि आप लोगों कोई काम के नहीं हो, ये मज़दूर है न, मज़दूर भी सिंधी नहीं रखो। वे अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि जेके असांजा साड़ींदियूं आहिनि, पर उन्हनि खे चई न सघंदासीं। असां उहे माण्हू जेके सॼनि ताईं असां सचाईअ सां, नेकनीतीअ सां कम कया आहिनि। असां तामीराती कमनि में पंहिंजो पाण खे तकलीफ़ ॾींदा आहियूं, पर असां कम कया आहिनि। असां पाकिस्तान ठहण में क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। असां पंहिंजा रत सत असांजे वॾनि क़ुर्बान करे ऐं उन पाकिस्तान जो वजूद आंदोसीं। उन पाकिस्तान में असांजी हैसियत इहा आहे जो असांजो न को जनरल थियो आहे, न को कर्नल थियो आहे, न असांजे क्रिकेट में या कंहिं बि मैदान में असांजे कंहिं सिंधीअ खे इन कोन कयो अथऊं। उहो उन लाइ जो हू असांखे चवंदा आहिनि त हीअ सफ़ा जाहिल आहिनि, हिननि में को टैलेंट न आहे। पर उन्हनि खे ख़बर हुअणु खपे त असांजा सिंधी शुरूअ खां वठी इल्म, अदब, ॾाहप, सम्झ जो मर्कज़ रहिया आहिनि। जॾहिं दुनिया में कुझु बि न हो, जॾहिं दुनिया अंग खे ढकण लाइ पन इस्तेमालु कंदी, तॾहिं असांजा सिंधी कपिड़ो ठाहींदा, जंहिंजो असांजो मिसाल लाड़काणे जो मुअन जो दड़ो आहे। त उहो मुअन जो दड़ो असांजी तहज़ीब आहे, असांजी सकाफ़त आहे, उहा उञाणनि। उहे सॼी दुनिया वारनि लाइ हिकु चमाट आहिनि त न, सिंधी माण्हू अहल आहिनि। सिंधियुनि माण्हुनि जी टेक्नोलॉजी तॾहिं अहिड़ी त जेकॾहिं उन्हनि खे सहूलियतूं हुजनि हा त हीअ त अलाए कहिड़ी दुनिया जा तमामु इंटलेक्चुअल, ॾाहा, मुदबिर ऐं सियाणा ऐं सान्यमंद माण्हू हुजनि, हुअणु खपनि। ऐं आहिनि बि, ॻाल्हि वई कान्हे। असां वटि रसूल बख़्श पली जो पैदा थियो आहे, असां वटि शहीद मोहम्मद फाज़िल राहू पैदा थियो आहे, असां वटि शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो पैदा थियो आहे, असां वटि GM सैद पैदा थियो आहे, असां वटि हैदर बख़्श जतोई पैदा थियो आहे। इहा असांजी ॾाहप, सम्झ, ओरचाई ऐं आला इल्मीअ जा उञाणा आहिनि, जंहिंखे असां टेली नथा करे सघूं त असांजे सिंधी माण्हू पुठिते आहिनि। हालतुनि ऐं वक़्त जे करे असांखे पोइ ते धिकियो वियो आहे। हींअर बि मां सॼे सिंध जे नौजवान नस्ल खे हथ ॿधी अर्ज़ु कंदसि त प्लीज़ पंहिंजे मुस्तक़बिल ते नज़र रखो, पढ़ो। ग्रास रूट खां वठी, जेकॾहिं कुझु ॿाहिरि चवंदा आहिनि हाणे असांजी एज वॾी थी वई आहे, असां न पढ़ंदासीं, भेनरूं ॿाहिरि सभई। पर मां त थी चवां त पढ़ण जी उमिरि काई कान्हे का। असांखे जन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो आहे त जे ॼमण खां वठी क़बर ताईं तव्हां पढ़ो, पोइ तव्हांखे चीन छो न वञिणो पए। चीन माना तव्हां घर खां ॿाहिरि निकिरो। तंहिं दौर में सिंध हुई, तव्हां घर खां ॿाहिरि निकिरो, किथे वञी इल्मु हासिलु कयो। घर में न वेहो, बंदि थी न वेहो। मायूं हुजे चाहे मर्द, तव्हांखे इल्मु हासिलु करिणो आहे। इल्मु माना जदीद ॼाण, पिरोइण, तहक़ीक़ करणु, खोजना करणु। उहा तालीम जेका असांखे नथी अचे, उन्हनि जे बारे में असां सर्च करे उन्हनि ताईं पहुचूं, त उन लाइ असांखे ॿाहिरि वञिणो पए। असां साइंसदान थियूं, असां वकील थियूं, असां डॉक्टर थियूं, असां सुठा शहरी थींदासीं त पंहिंजी धरती ऐं क़ौम जो नालो रोशन कंदासीं। सभ खां पहिरीं मां हलचल न्यूज़ TV वारनि, अख़बार वारनि जो निहायती शुक्रगुज़ार आहियां, जंहिं मूंखे मौक़ो ॾिनो ऐं ॻाल्हाइण जो ऐं क़ौम सां मुखातिब थियण जो। तव्हां भाइरनि जी निहायत शुक्रगुज़ार आहियां, आया, मूंखे टाइम ॾिनो ऐं मुंहिंजो व्यूज़ वरिता ऐं मुंहिंजा व्यूज़ क़ौम ताईं पहुचाया।